मुल्क में कोरोना की पंजी लहर खतरनाक सूरत हाल इख्तियार करे वरती। मस्बत केसेस में मुसलसिल इजाफो। पैरामेडिकल स्टाफ भी कोरोना में मुब्तला थियण लगो। मुल्क में कोरोना विगे वधीक मरीज़ फौत। मुल्क में गुज़रियल 24 कलाकनि दौरान 4027 केस ज़ाहिर। मुतासिरनि जो अंग वधी 13,24,947 थी वियो। मस्बत केसेस की शरह 7.8 रिकॉर्ड कई वई। कराची में मस्बत केसेस की शरह 39.39 थी वई। कराची में कोरोना की वबा विगे वधीक हिकु डॉक्टर फौत। पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन मूजिब प्रोफेसर सलाउद्दीन शेख कोरोना सबब खानगी अस्पताल में इलाज दौरान दम ॾेई छॾियो। डॉक्टर सलाउद्दीन ॿारड़नि जो माहिर डॉक्टर हुयो। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त 1 या 2 न भले 3 मार्च कनि पर खेनि कुझु बि न मिलंदो। मुखालिफ़ धुर बेइतमादीअ वारी रिथा आंदी त उन्हनि खे 26 वोट पवंदा। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो चयो आहे त सिलेक्टेड हुकूमत ऐं जमहूरियत आइन ते मुसलसिल हमला करे रही आहे। पाकिस्तान लाइ हमलनि खे नाकाम बणाइणु ज़रूरी आहे। समाजी तंज़ीम शाह सचल सामी फाउंडेशन के अगवान लाला अरशद खासकेलीअ पारां पाकिस्तान पीपल्स पार्टी के चूंडियल 9 उहदेदारनि खान बहादुर भट्टी, सैयद आतिफ ज़ैदी, हालार खान जमाली, असदुल्ला चना ऐं ॿियनि जी मान में एक तकरीब मुनक़िद कई वई, जॾहिं त तकरीब में चूंडियल उहदेदारनि खे अजरक ऐं गुलनि जा हार पाराया विया। 60 मेल में छितनि कुतनि ते कंट्रोल थी न सघियो। अब्दुल वहाब बिरोही ऐं 8 सालनि जो नासिर अली पुट वली खान रिंद ऐं जमनो ऐं सुरेश कूलीअ खे छिते कुते ॾाढे विधो। मरीज़नि खे वालदेन बुनियादी सिहत मर्कज़ 60 मेल खणी विया, जिते छिते कुते जी सुई न मिलण सबबि उन खां पोइ वालदेन छिते कुते जे ॾाढ़ियलनि खे नवाब शाह अस्पताल मां सुई हणाई ऐं 60 मेल में शहरनि में ॻोठाणनि में ख़ौफ़ छायल आहे।